हाणे इब्तिदाई खिताब जे लाइ दावत ॾींदसि हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं हाफ़िज़ मोहम्मद मेमन दामत बरकातुहुल आलिया जिन खे पाण अचनि ऐं इब्तिदाई खिताब अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलि तय्यबीन ताहिरीन व अला शम्सिद दुहा व अला बद्रिद दुजा व अला कैफिल वरा व अला नूरुल हुदा व अला सदरिल उला व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद मिफ्ताह बाबि रहमतिल्लाहि अदद मा फी इल्मिल्लाह सलातन व सलामन दाइमन बिदवामिल मुल्किल्लाह। सारी ईदों से है बेहतर ईद मीलादुन नबी। सारी ईदों से है बेहतर ईद मीलादुन नबी। देती है कौसर की सागिर ईद मीलादुन नबी। कब्र में और हशर में काम आएगी मोमिन। कब्र में और हशर में काम आएगी मोमिन। ऐसे जो अर्द दिखाती है ईद मीलादुन नबी। हमदो सना खां बाद अल्हम्दुलिल्लाह गोठ मोहम्मद खान चांडियो में ही अजीम शान आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद पाक की खुशी में जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहब्बत सा इखलास सा खुदा जी नेमत ते शुक्राने जी सूरत में इज़हार किया वियो है। अल्लाह ताला इन्हीं मीलाद की खुशी के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। असां जमात अहले सुन्नत बदीन के प्लेटफार्म का असां खतीब अहले सुन्नत सरमाए अहले सुन्नत जान अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना साईं गुलाम मोहम्मद लोडो दामत बरकातुल आलिया के पजे अलहमदुल्ला मूं साईं खे अर्ज़ु कयो पूरे महीने जो साईं वटि शेड्यूल आहे। उन ई मां साईं जिन असांजे खिते के बदीन के पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं बदीन पहुचण ते साईं खे ख़ुशामदी चऊं था ऐं दुआ था करियूं अल्लाह ताला साईं जे इल्म में अमल में इश्क में सोज़ में आवाज़ में बरकत नसीब फरमाए। ऐं असां इन महफ़िल में जमात अहले सुन्नत बदीन के प्लेटफार्म ता अदा अदनान ऐं अदा अब्दुल कादिर के जेके मुबारक ॾियूं था। अल्लाह ताला तव्हांजे इन जश्न ईद मीलादुन नबी जे खुशी के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हां ते का नेमत कई है तो उन जो चर्चो करो इज़हार करो। ही छा है? ही नेमत उज़मा जो इज़हार है। हथ मिलन भी नेमत है, पैर मिलन भी नेमत है, अखियूं मिलन भी नेमत है, ज़बान मिलन भी नेमत है। लेकिन वही हथ
जेके ख़ुदा उनखे अता कया आहिनि जेको ख़ुदा जी ज़ात खे नथो मञे उनखे बि हथ ॾिना आहिनि ऐं जेको मञींदड़ आहे तंहिंखे बि ॾिना आहिनि जेको नथो मञे तंहिंखे बखियूं मिलियूं जेको नथो मञे तंहिंखे बखियूं मिलियूं मञण वारे खे बखियूं मिलियूं अल्लाह ताला जेको क़ुरान करीम में फरमायो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूला तहक़ीक़ अल्लाह मोमिननि जे मथां एहसान कयो जो उनखे पंहिंजो प्यारो रसूल अता फरमायो त हर शइ नेमत आहे अल्लाह ताला जे हबीब फरमायो अल्लाह ताला तो फरमाए लौलाक लमा खलक़तु दुनिया लौलाक लमा खलक़तुल अफ़लाक लौलाक लमा अज़रतु रबूबिया ऐं मुंहिंजा हबीब जेकॾहिं तोखे ज़ाहिर न करिया रब पाण ज़ाहिर कोन थिया ऐं मुंहिंजा हबीब तोखे न ज़ाहिर करिया तोखे न पैदा करिया त ज़मीन पैदा कोन करिया आसमान पैदा कोन करिया ही दुनिया ही न हुजे ही दुनिया जो रंगीनो न हुजनि हा ही जेके नेमतूं मिलियूं आहिनि उहे इन नेमत उज़मा जे सदके मिलियूं आहिनि जंहिंजे मीलाद जी ख़ुशी में तूं मौजूद आहीं ऐं इहो अक़ीदे में रखजांइ इहो ज़हन में रखजांइ त मीलाद खां मथे वॾी का तौहीद कोन्हे वॾे में वॾी तौहीद मीलाद आहे छो अल्लाह ताला मीलाद खां पाक आहे असीं महबूब जो मीलाद करे काइनात खे ॿुधायूं था त जंहिंजो मीलाद थींदो आहे उहो ख़ुदा नथो थी सघे जेको ख़ुदा हूंदो आहे उनजो मीलाद ही तौहीद वॾे में वॾी तौहीद आहे त मीलाद मुस्तफ़ा आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उमूमन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ईद मिलादुन नबी जे लाइ सोच ईंदी आहे त ईद उल अज़हा ईद उल फितर ॿ ईदूं आहिनि टी ईद किताई पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल जुमा तो यौमुल ईद जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे साल में जेकॾहिं 48 जुमा 48 ईदूं 50 जुमा 50 ईदूं 52 जुमा 52 ईदूं ऐं उन बेमिसाल नबी जो मीलाद आहे उन में केतिरी ख़ुशी करणु खपे साहबनि खे मुंहिंजा बीमन फरमाए त जुमे जे ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश आहे क़ुरान करीम में हर नबी जे विलादत जो ज़िक्र आहे ऐं सिर्फ़ु तव्हां खां आख़िरी ॻाल्हि छो त मूं आउं पाण साईं खे मुहबत सां ॿुधंदो आहियां हिकु ॿिनि जॻहियुनि ते साईं आया मगर मूंखां पहिरीं निकिरी विया ऐं साईं जे ख़िताब खे ॿुधण जो शौक़ु रखां थो पर सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं आउं बि महफ़िल में शरीक थी वञा तव्हां इंग्लिश में चेक लिखंदा आहियो बनी जे वेकिरो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो दुकान जो सौदो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो घर जो सौदो थींदो आहे लिख पढ़ कंदा आहियो छा लिखंदा आहियो अॼोकी जेका तारीख़ आहे कहिड़ी तारीख़ आहे जी 27 10/2021 28 10/2021 इहो मीलाद ईसा अलैहिस्सलाम आहे मीलाद ईसा अलैहिस्सलाम आहे जॾहिं का ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी आहे उनखे घणो टाइम थी वियो आहे 2021 साल 10 महीना 28 ॾींहं तूं ईसा अलैहिस्सलाम जो मीलाद लिखे थो एतिराज़ कोन्हे तोखे एतिराज़ आहे त मीलाद मुस्तफ़ा आहे 40 साल मुंहिंजा बीमन करीम जे विलादत खां पोइ सन कहिड़ो हलियो सने मीलादुन नबी सने मीलादुन नबी जॾहिं मुंहिंजे हबीबन ज़ाहिरी जबल अबू कुबैस ते बि पंहिंजे नबूअत जो ज़ाहिरी ऐलान कयो इनी रसूलुल्लाह इलैकुम जमिया तॾहिं खां जेको सन हलियो आहे सने नबवी 13 साल हलियो पोइ 53 साल ज़िंदगी मुबारक महबूब मके में गुज़ारे जॾहिं मदीने विया तॾहिं खां सन हिजरी शुरू थियो आहे जेको अॼु ताईं तूं लिखंदो ई 1443 त महबूब जो मीलाद पढ़ियो त वियो पर लिखियो बि वियो मञण वारा बि लिखंदा हुआ न मञण वारा लिखंदा हुआ सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु अब्दुल्लाह इब्न अब्बास तो फरमाए कुरान पाक जी आयत कहिड़ी आयत नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अॼु तव्हांजे लाइ तव्हांजो दीन मुकमल थी वियो कुरान जी पहिरीं आयत कहिड़ी आहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी आख़िरी कहिड़ी आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम यहूदी चवण लॻा ऐं अब्दुल्लाह इहा आयत जेकॾहिं असां वटि नाज़िल थी आहे त असां हुन ॾींहं खे ईद करे मल्हायूं
हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो हिकड़ी ईद न असां इन आयत जे नाज़िल थियण खे पोइ ईदैन करे मल्हायो आहे। ईदैन ॿई छो जुमे जो ॾींहुं ऐं अरफा जो ॾींहुं खुतबे जो ॾींहुं हज अकबर हो। हाजी साहबान जेके हज ते वेंदा आहिनि उहो 9 तारीख़ ईद कोन मल्हाईंदा, उन्हनि जी ईद 9 तारीख़ आहे। उन्हनि जूं मुबारकूं हिक ॿिए खे खुतबे खां बाद आहिनि। त हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास तो फरमायो उहो अरफा जो ॾींहुं हो, हज अकबरी हो, जुमे जो ॾींहुं हो, हिकिड़ी ईद कोन ई ॿई ईदूं आहिनि। त मुंहिंजे हबीबन फरमायो आदम अलैहिस्सलाम जी पैदाश जुमे जे ॾींहुं थी आहे, अल जुमाअतु यौमुल ईद। त जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम जे पैदाश जो ईद आहे त जेको नबियनि जो सरदार आहे, इमामुल अंबिया आहे, जंहिंजा जमाल बेमिसाल, जंहिंजो कमाल बेमिसाल, जंहिंजी इज़त बेमिसाल, जंहिंजी अज़मत बेमिसाल, जेको काइनात वारनि जे लाइ नबी बची करे आयो। अल्लाह ताला फरमायो आऊं मशरिक़ वारनि जो रब मुस्तफ़ा तू मशरिक़ वारनि जो नबी, आऊं मगरिब वारनि जो रब मुस्तफ़ा तू मगरिब वारनि जो नबी, आऊं शिमाल वारनि जो रब तू शिमाल वारनि जो नबी, आऊं जुनूब वारनि जो रब तू जुनूब वारनि जो नबी, आऊं ज़मीन वारनि जे लाइ रब तू ज़मीन वारनि जे लाइ नबी, आऊं आसमान वारनि जो रब तू आसमान वारनि जे लाइ नबी। जिते जिते मुंहिंजी खुदाई आहे मुस्तफ़ा उते तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे। असांजो नौजवान चवंदो आहे साइंस तरक़ी कई, अब छा तरक़ी थी जे चंड ते पहुची आहे। बिल्कुलु अमेरिका मिलियन बिलियन डॉलर ख़र्च कया ऐं चंड ते माण्हू मोकिलिया। छो त वॾो कमाल थी वियो, साइंसदान चंड ते पहुची विया, ॾिसण छा विया हुआ। त मुसलमान जो नबी तो चवे, मुसलमान बि था चवनि असांजे नबी आंगर जे इशारे सां, तुंहिंजे आंगर जे इशारे सां पुटु कोन थो अचे सॾ ते, दोस्त कोन थो अचे, सॾ करे ॾिस। पर ख़ुदा अव्हांखे उहो हबीब अता कयो जंहिंजे आंगर सां चंड ॿ टुकर थी वियो। हज़रत अंस तो फरमाए आऊं मजमे में होसि, अब्दुल्लाह इब्न उमर चवंदो आऊं मजमे में होसि। काफ़िरनि मौजूदो घुरियो, हबीबन इशारो कयो इन शक्ल कमर अला आद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरकत है। मुझे हबीबन जे दौर में महबूबन इशारो कयो चंड ॿ टुकर थी वियो। फिरकतन फौकल जबल व फिरकतन मिन दूनी, हिकिड़ो टुकड़ो जबल ते किरियो, ॿियो हेठि वञी किरियो। हबीबन फरमायो इशादू गवाह थी जो, वरी उहो चंड वापसि वियो, ॿ टुकर मिली वियो। चंड ते पहुचण अमेरिका जो या साइंसदाननि जो कमाल कोन्हे, पर चंड ॿ टुकर थी मुंहिंजे हबीबन जे कदमनि में सलामी भरे, इहो कमाल आहे। त मुंहिंजे हबीबन खे ख़ुदा जी ज़ात कमाल बि ॾिनो, जमाल बि ॾिनो, इज़त बि ॾिनी, अज़मत बि ॾिनी, नबूवत बि ॾिनी, मोजज़ात बि ॾिना। अल्लाह ताला फरमातो ही नेमत उज़मा आहे, तव्हां इन जी ख़ुशी मल्हायो। कुल बिफज़लिल्लाह व बिरहमती व बिज़ालिक फलियफ़रहू। ऐं मुंहिंजा हबीब मीलाद तुंहिंजो आहे, तूं फरमाए जे अल्लाह अव्हां ते फज़ल कयो आहे, रहमत कई आहे त ना ख़ुशि न थियो, ख़ुशी मल्हायो। ऐं हबीबन करीमन साहबनि खे फरमायो आख़िरी ॻाल्हि, आऊं तव्हांखे मुबारकूं कोन थो ॾियां, महबूब जी ज़ात तव्हांखे मुबारकूं ॾेई विया। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐं साहबो तव्हांखे हिकिड़ी मुबारक हुजे, पर मुंहिंजी उम्मत जा आख़िरी शख़्स ईंदा उनखे 7 मुबारक हुजनि। तव्हां त मुंहिंजो हलण ॾिठो, तव्हांजो मुंहिंजो मुस्कुराहट ॾिठी, तव्हां त मुंहिंजो किरदारु ॾिठो, तव्हीं मूंसां मोहबत था करियो। जब हुस्न था उनका जलवे नुमा, अनवार का आलम क्या होगा, हर कोई फिदा है बिन देखे, दीदार का आलम क्या होगा। असां ॾिठो कोन्हे, जिन ॾिठो उन्हनि जो छा नमूनो। त महबूबन फरमायो तव्हां मूंखे ॾिठो आहे, तव्हांखे हिकिड़ी मुबारक, तॾहिं मूंसां मोहबत था करियो। पर जिन ॾिठो कोन्हे तॾहिं मूंसां मोहबत करा, हीअ मोहबत जो आलम आहे। हीअ महबूब जे मीलाद छा आहे, मोहबत मुस्तफ़ा आहे। हीअ मोहबत में इहो अमल थियो आहे। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेके मूंसां मोहबत कंदा तंहिंखे 7 मुबारक। त तव्हांजे लाइ महबूब 7 मुबारकूं ॾेई विया आहिनि। घटि में घटि तव्हीं महबूब जे ख़ुशी में मीलाद में हिकिड़ी त मुबारक ॾियो, जश्न ईद मीलादुन नबी मुबारक। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांजो वेड़ अचण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु मीलाद पाक जे सदके अदा अब्दुल कादिर अदा अदनान ऐं जे महफ़िल सजाई आहे, जिन शिरकत कई आहे, अल्लाह ताला उनजी इज़त में अज़मत में रिज़्क़ में बरकत अता फरमाए। ऐं वरी बि दुआ थो घुरां अल्हम्दुलिल्लाह
फ़खरी आले सुन्नत, जान आले सुन्नत, सरमाई आले सुन्नत असांजो ए सरमाया आहे साईं जिन जो पंहिंजे क़ीमती वक़्त बदीन शहर में ज़रूरत आहे अहिड़नि उलमान जी, अहिड़े उलमान जे ख़िताब जी जंहिंमां हिदायत मिले, जंहिंमां अक़ीदे जी दुरुस्तगी थिए, जंहिंमें असांजो नज़रियो पाक थिए, अक़ीदो पाक थिए, अक़ीदो जेको असांजो गंदगी जे जरासीम सां भरियो पियो आहे उहो वाश थी वञे त अहिड़े उलमान जो सायो अल्लाह ताला तव्हां असांजे मथां क़यामत जी दाह में क़ाइमु फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल।